सिंझोरो रिपोर्टर गुलाम मुर्तज़ा खोरखानी। सिंझोरो शहर में महांगाई जो जिन बेकाबू थी वियो। ब्राल मुर्गी जी क़ीमतूं आसमान सां ॻाल्हियूं करण लॻियूं। सफ़ेद पोश अवाम इज़त बचाइण में पूरो। दाल खंड अटो गिह चांवर बेसण समेत भाॼियूं अवाम जे खाइण खां परे थी वयूं। सिंझोरो में महांगाई जो जिन बेकाबू थी वियो। खाइण पीअण वारियूं शयूं अवाम खसजण शुरू थियनि पियूं। सिंझोरो में ब्रायलर मुर्गी जो गोश्त आसमान सां ॻाल्हियूं करण लॻो। मुर्गी जो गोश्त 500 रुपया किलो खां बि वधीक विकामजण लॻो। उन करे हाणे शादियुनि जे कार्य में महिमाननि लाइ मुर्गी जो गोश्त वठण लाइ परेशान ऐं सोचण ते मजबूर थी विया। जॾहिं त सिंझोरो शहर ऐं भरपासनि ॻोठनि में महांगाई उरूज ते पहुची वई। शहर ऐं ॻोठनि में खंड 85 खां 95 रुपया किलो, अटो 75 खां 85 रुपया किलो, लोकल गिह 430 खां 450 रुपया, दाल चांवर बि ग़रीब तोड़े अमीर अवाम जी पहुच खां परे थी विया आहिनि।